नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में हुकूमती ऐलान ते अमल न कंदड़ दुकानदारन खिलाफ खिपरो इंतज़ामिया सख्त एक्शन शुरू करे छॾिया आहिनि। मुख़्तियारकार खिपरो मोहम्मद अकरम कुंभर खिपरो शहर जे दुकाननि ते ओचिता छापा आया। गैस सिलेंडर ते वधीक अघु वठंदड़ दुकानदार जावेद अख्तर ते 500 ॾंढ विधो वियो। अदा न करण ते खेनि जेल मोकिलियो वियो। बाद में ॾंढ अदा करण बाद आज़ाद कयो वियो। जॾहिं त करियाने जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते मुदे खारिज खीर मसाला चांहि हथ अचण ते मुख़्तलिफ़ दुकानदारनि रवि मल छांगो, रमेश कुमार दामोमल, कैलाश सोराब ते 650 रुपयनि जा ॾंढ विधा विया। इन मौक़े ते मुख़्तियारकार खिपरो मोहम्मद अकरम कुंभर जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त लीटर जे हिसाब सां ॾियूं पियासीं, पर असां वटि लीटर आहे। लीटर जे हिसाब सां 60 रुपया लीटर। जेको शहर वारो भराए, बाराड़ी वारो भराए, दुकानदार भराए, दुकान वारा बि असां खां भराए वेंदा आहिनि। असीं हुनखे यूनिट पां भराए ॾींदा आहियूं 60 रुपया लीटर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो